लोकल बॉडी जो महकमो सब जेके सर्विसेस ॾियण वारा आहिनि असांजा साबका जेके असांजा इलेक्टेबल्स जे नाले में जेके उम्मीदवार हलन पिया पीपलनि जा उन्हनि हिते कहिड़े नमूने सां कई आहे पुलिस जे ज़रिए चोरनि जे ज़रिए तव्हांखे हिते जे माण्हुनि खे ग़ुलाम बणाए रखियो आहे इन्हनि इदारनि जे ज़रिए जेके इदारा तव्हांखे ख़िदमत जे लाइ आया आहिनि उहे असां खातो था करायूं त ताबेदार तव्हांखां पैसा थो वठे असां FIR था करायूं पुलिस वारो पैसा थो वठे ये सब हिन जा मुक़ररु करण इरिगेशन में करप्शन आहे लोकल बॉडीज टाउन कमेटी सेक्रेटरी मां महीने ते पीपलनि ते पैसा ॾा वञनि ऐं कूड़ा मिलंदा टाइम टाउन कमेटी वारा ईअं ई यूनिट ठाहे थी ईअं ई सिंध हुकूमत चाहे थी चंद हज़ार माण्हू कुल मिलाए 6 करोड़ मां लख माण्हू ऑफिसर असांजा सियासतदान जेके MPA मिनिस्ट्री कम अचनि था जेके उहे सॼो उन्हनि धंधे ॾियनि ऐं माण्हुनि खे ग़ुलाम बणाए वेठा आहिनि मुल्क में कानून साज़ीअ में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको असांजो बुनियादी हक़ हो उनमें सूबाई हुकूमत पंहिंजा इख्तियार सरेंडर करे मर्कज़ जे हवाले करे ऐं वरी डोमी साहिब जो शर्त जेको उनखे ख़तम करे छॾियो 6 महीननि में केर तव्हां जे ऐं अची डोमी साहिब चाहे ऐं असांजा जेके मुस्तक़िल रहंदड़ माण्हू आहिनि उनजो हक़ ग़स्ब कयो न त असांजे डोमी साहिब वालिद जे डोमी साहिब ते हिते ठहंदो यानी इहा ख़तम थी वई सिंध जी जाग्राफी ते हमला कया सिंध खे इंतज़ामी तौर ते इन्हनि करायो पाणी जो सौदो कयो ज़मीन जो सौदो कयो सामूंड पार्टी विकी इहो MPA MLA तव्हांजे कम कया आहिनि वरी ॿियो तव्हांजा जेके मुंहिंजा मुखालिफ़ MPA MLA आहिनि उन रिकॉर्ड वञी ॾिसो क़ौमी असेंबलीअ में 20 सालनि में का कम जी ॻाल्हि कई हुजेसि और जुमिलो करायो हुजेसि पर न अच्छा आहिनि कंहिं कम जा कोन ऐं सिंध दुश्मन कानूननि जी ते हमेशा हिमायत कई अथसि सूबाई असेंबली जो मेंबर जेको माज़ी में रहियो ओ ठेकेदार आहे रोडनि ऐं बिल्डिंगुनि जो जेको ॿियनि जे नालनि ते अची ऐं तव्हां चवंदा कम पियो थिए बाबा हुनजो कम पियो थिए हुनजो कीज़ो पियो गरम थिए अहिड़े क़िस्म जी अवामी नुमाइंदगी तव्हांखे छा ॾींदी उन करे ॿी ॻाल्हि जेके हिते चङा मुड़ुस आहिनि हिते असां ॾिसंदो न हिकिड़ो तव्हां हुआसीं वर्कर आहियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह या जेका गंद किचिरो आहे उहे ज़ालिम ओ वॾेरो जेको पंहिंजी रियासतूं ठाहे वेठो आहे को यूनियन काउंसिल ठाहे वेठो आहे को वार्ड ठाहे वेठो आहे को तक ठाहे वेठो आहे ऐं पंहिंजी हुकुमरानी करे वेठो आहे उनजी जेकॾहिं हालत ॾिसो त जेको सिंध जी नासूर जेको सवाल करे रहियो ज़रदारी असां कंहिंजे आसिफ ज़रदारी सां खोड़ दोस्त बार भला उन सिंध जी तबाही जो ठीको खणी आयो आहे ऐं सदरिया ऐं हिस वारा जेके असांजा मेंबर ॾियण जा ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि उहे पुछ लटका उनजा थी विया आहिनि हुनजे तर्ज़ हुकुमरानी कहिड़ी आहे ये सब तव्हांखे ख़ौफ़ ऐं ख़ौफ़ में हिलाए वेठा आहिनि तव्हांजा चङा मुड़ुस ते वेठा आहिनि ऐं चवनि था पर साईं चवनि था अचो तव्हांखां ग़लति कुझु बि कयो था त तव्हांखे ग़लति नमूने सां हमेशह फासाए रखंदा असां हिते पोयनि लाॻीतो 15 सालनि खां मुसलसल हिन जी मुखालफ़त कई आहे ऐं इन्हनि खे असां अध खां मथे आबादी खे आज़ादु करायो आहे ऐं अॼु माण्हू असांखे भरपूर मोहबत था कनि असांजो साथ था ॾियनि जेके चङा मुड़ुस नाले आहिनि इन्हनि खे ॾिसो त हाउस ताईं छा था कनि कीअं ख़ुशामद था कनि कीअं चापलूसी था कनि उन करे
सिंधियम चवणी आहे न बिकाणल घोड़ा खेबाणा स्वार इन्हनि ते सवारी पिया था कनि तव्हां हिननि जे हेठां कीअं था अचो इन्हनि खे चओ त बाबा तव्हां बिकाणल घोड़ा आहियो तव्हांजे मथां ॿियो चढ़ियो वेठो आहे तव्हां असांजे मथां हुकुमरानी कीअं था करियो इन्हनि जो वतन सां को वास्तो कोन्हे इनखे पाकिस्तान जे मुल्की मफ़ादनि सां को वास्तो कोन्हे ख़ुदगर्ज़ ऐं हरीस हिस रखंदड़ टोलो जेको हुकुमरानी करे पियो जेके हिते इलेक्टेबल्स था चवनि सभु हथरादू ऐं ॿ नंबर सियासत कंदड़ आहिनि ऐं असांजे 6 करोड़ माण्हू 24 करोड़ पाकिस्तान 6 करोड़ सिंधियुनि जे जो रद्द मुल्क आहे जंहिंजे करे महांगाई थिए थी तव्हां सम्झो था ही जेका लाकानून थिए थी तव्हां उनजी तकलीफ़ सहो था मींहुं थो वसे त हितां मींहुं थो वसे त हिते तव्हांजो करोड़ खां मथे माण्हू घर था थियनि 6 लख घर ठही था वञनि सॼी दुनिया मां अरबे खरबे रुपया मिलनि त हिननि जी ईद ते वरी हुन मां करप्शन कनि तव्हां सभु ॾिसंदा रहंदो असीं सभु ॾिसंदा रहंदासीं हिते वरी हरी शैतान इन ताक़त जो हमेशह नाजाइज़ इस्तेमालु कंदा उहिदा ऐं पैसा हासिल करण लाइ उन करे मुझो तव्हां ॾिसंदा हूंदो रोज़मर्रा जी रहणी कहिड़ी ए नाले जा चङा मुड़ुस इन्हनि सां न ॾिसंदो मुंहिंजी औकात में या मुंहिंजी ज़िंदगीअ में हमेशह पीड़ियल ग़रीब मज़लूम तबको ऐं शागिर्द हूंदो उन करे हाणे सॼी सिंधी क़ौम खे फ़ैसिलो करणो आहे जेके ॿुधनि पिया इलेक्टेबल्स के नाले में दाइमी गुलामीअ में रहणो आहे या 6 करोड़ सिंध जो माण्हू पंहिंजो मुस्तक़बिल पंहिंजे हथनि में थो आणणु चाहे असां तव्हांखे था चऊं त क़बरनि खां पेर न घुरो हींअर घणेई चङा मुड़ुस ॾिसो न अॻियां चवंदोसि हरी हरी पीढ़ीअ ते के आदर पीढ़ीअ ते विया के खमीस पीढ़ीअ ते विया रहियल कल दौड़ वारी पीढ़ीअ ते वधी कट विया तो हाणे रुगो हिकिड़ो वाइद करियो इन्हनि देवताऊं मां जी कोई लॻी न कंदो अलाह हुननि जा वॾा आहिनि एतिराम कनि था पर हुननि जी जेका सियासत आहे उहा इलाइक़े में ग़ुलामी आणे थी इलाइक़े जी तरक़ी खे रोके थी ऐं सिंध जे मुस्तक़बिल खे ख़राब करे थी ऐं पाकिस्तान वीडियो थी थो वञे टेवालो निकिरंदो वञे पर करे असांखे नए सिंध खे ठाहिणो आहे ऐं हुनजी शुरूआत जंहिं नमूने सां मूंखे अजीब लॻो हैर लॻो हिते घुमंदा फिरिया वॾा वॾेरा 8 टोला अथनि वर्कला करोड़े रुपया हारी पिया ऐं अफ़ाल असेंबलीअ में ॻाल्हाइण जो कोन्हनि हाणे नुमाइंदो छो चूंडींदा आहियूं पाकिस्तान जे आइन में तव्हांखे नुमाइंदो चूंडण जो हक़ मिलियो आहे त मुल्की मामलनि में पहले नुमाइंदो मोकिलियो सूबाई मामलनि में पहले नुमाइंदो मोकिलियो पर हिननि शिव साहिब जो न ॻाल्हायो पर सिंध दोस्तीअ ते न ॻाल्हायो पर सभु कानून जेके सिंध दुश्मनी जा थिया उन्हनि ते मूर मुहिम उन्हनि ते वोट कयो तव्हां सिंध जे नाले ते इन्हनि खे रद्द करे छॾियो इन्हनि खां वोट खां परे वठो मूंखे अफ़सोस थो थिए असां आबादकारनि सां गॾु जदोजहद करी मूरनि सभिनी सां ॻाल्हायो जेके ज़मीदार आहिनि दीनगियर MNA MBA ॿिया उन्हनि जा जर्दा
50 माण्हुनि सां ॻाल्हायो चयो त साहब तूं 17 मिलियूं आहिनि उनजे अखि में थी पवंदासीं अरे बाबा हलाल जी रोज़ी तव्हांजी मथां ठाहियो 25 रुपया मण ते अस ज़रदारी वञे मिलनि ते तव्हां पंहिंजे हक़ाब नदारतो करण न पिया थियो जिते न साईं असांखे पंहिंजी इज़त पियारी आहे अरे यार ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारण खां पूरी न नाम हुजो तव्हां इन क़िस्म जी कोई न करे ही वाक़ियो थियो जेको वॾा काज़ी अहमद मूंखे हुन कहिड़ी ख़बर कान हुई मूं घणनि खां पुछियो त बाबा ही छा आहे मसइलो ही ज़मीनूं छा आहिनि मूंखे जिन खे ख़बर हुई पर एतिरो सी बात तमामु कोन ॿुधंदसि व्यक्तियुनि खे कन्यनि जे असां का ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾी कॾहिं बि असां ते न मिर्ची ईंदो या त पोइ जॾहिं आउं वञी उन एहतजाज में शामिल थियुसि त मूंसां हुन ते नुमाइंदे ॻाल्हायो त मेरी ज़मीन कान्हे पदे साहब जी मुझे पदे साहब जी को भी मैं छा कयां तो हुनजे पेट में त रोज़ा वारी पाया हिस्स ऐं पा दोज़ख जी पाया जेका अञा इक़्तिदार अञा पैसो अचे या इंशाल्लाह इन पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ख़बर बि कंदी ऐं इन खे ख़तम कंदी असां त वतन जा हुकम कंदड़ माण्हू आहियूं असां त साईं जीएम साहिब जा पोइ लॻायूं असीं त इमदाद मोहम्मद शाह जी तरबियत में हलंदड़ माण्हू आहियूं असांखे ॿुधायो वियो आहे त सियासत इबादत आहे जेका ख़िदमत जे ज़रिए थींदी ऐं असां सियासत खे इमदाद मोहम्मद शाह इबादत वांगुरु कयो ऐं असां इबादत कंदी कंदा आहियूं इन करे जटर भी मोहब्बत आहे न साईं जीएम साहिब होटल होती गुजरात साईं कौम फिरणी गिरणी आहे चलो इहो मूंखे डांस बोलो मोहब्बत ही थी आहे न साईं चलो तो मोहब्बत हुजे मामले त केर कशला करे सो असां त इहा लतीफ़ो जो शेर आहे न को संदो सिक जो न को सिंधो सूर सिक खे को मोहब्बत थींदी आहे न मोहब्बत में आहे को मोहब्बत न को संदो सिक जो न को सिंधो सूर अगत ना इश्क पुजाणी पाण लाइ सो असां पंहिंजे बदन जे इंच सां मोहब्बत कयूं था उन में रहंदड़ हर माण्हू सां मोहब्बत कयूं था उनजे करे इलाके में या सिंध में को ज्यादती थिए थी का नाइंसाफ़ी थिए थी असांजे निंड नथी अचे असांजो सुख खुले थो त ही कब्ज़ा छो थिया आहिनि ही कब्ज़ा छो थिया आहिनि ही ज़ुल्म छो थियो आहे ऐं जॾहिं मूं पहिरियां खयां त हमेशह ज़ालिम बेईमान या जॾहिं पहिरियां खयां त उहो किबलो निकितो आहे इन ॾींहं अची करे ज़ालिमनि ॿियो जेके खानदान अदाई खानदान अदा मालदार सवेल दोस्त कहलायो पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे ज़हन मटाइणो इलेक्शन अवामी नुमाइंदगी आहे हिननि पैसे जो खेल करे छॾियो आहे कानून ख़रीद था कनि डिपार्टमेंट्स ख़रीद था कनि ऐं विकिरे वारा माण्हू हिस वारा माण्हू ऑफिसर ऐं ई जेके ॿिया आहिनि इहे सभु विकिरे लाइ तयारु थियनि था पर इन्हनि खे जेके मिल्कियतूं आहिनि असांखे ख़बर आहे किथां ई वञनि कोन अथनि पंहिंजूं आउं तव्हांखे हिकिड़ो शेर थो ॿुधायां उर्दू जो हिकिड़ो अस्तबल में तेरे अजदाद हुआ करते थे ए घोड़ा जलींदा मीरनि जा ए घोड़ा जलींदा अंग्रेजनि जा अस्तबल में तेरे अजदाद हुआ करते थे तेरी जागीर से बुआ की ये खद्दारी की समझा गिरो तुम्हें मालूम नहीं शायद कैसे इश्क किया तुमने अदाकारी की तां पैमाने हो असा आशिक़ सिंध आहियूं
तव्हांजे दौलतूं ख़बरनि त किथां थियूं सो उन करे इन्हनि दौलतुनि खे न ॾिसो इन्हनि पैसनि खे न ॾिसो इन्हनि ज़मीन फरोशनि खे न ॾिसो इन्हनि खे पासे ते करियो ऐं पाण खे हितां खां तब्दीली शुरू करणी आहे ऐं सॼी सिंध खे सॼो तब्दील करणो आहे असां हिन वॾे शैताने कढण लाइ जीडीए जो इतिहाद ऐं ॿियनि जमातुनि सां इतिहाद करे न्यू नेशनलिस्ट जेके असांजा दोस्त आहिनि क्यूएटी एसडीपी ॿिया दोस्त असां सभिनी जी हिमायत कयूं था इन करे मां ज़ाहिर कई आहे त हीअ जेका कैंसर लॻियल आहे मुल्क खे हीअ जेका कैंसर लॻियल आहे सिंध खे इहा सिंध खे विराईंदी तबाह बर्बाद कंदी माण्हुनि खे वञी चओ जिन खे मजबूरियुनि जे करे तव्हांखे थो चवां वञी चवनि सरकारनि में वञी चवनि पासे ते त बाबा ही सिंध जा दुश्मन अथव ही पैमान अथव हिन मां जान छॾाइणी अथव त ही बहितरीन मौक़ो आहे ऐं अचो ऐं हिननि खे नेकालीनियूं उन करे साईं महाराज ठाहियो आहे इंशाल्लाह असीं इन्हनि खे जंहिं नमूने सां मूंखे मोहबत मिलियूं आहिनि मथां खां वठी सराड़ीअ खां निकितो आहियां हितां हालाप्रास खां निकितो आहियां शाहपुर जानिया ताईं क़ौमीअ जो तक आहे सॼे में हलियो आहियां जेको नौजवाननि जो रत जेतिरो गरम आहे कल मूं सैदाबाद में काज़ीमत में दोस्तनि खे वेठो त मुंहिंजो ॿारड़ा पीछान जवान पीछान ऐं वॾी उमिरि जा असां जेतिरा पीछान खोड़ो त ॿार जेके अञा जेके नंढड़ा पिया हलनि उन्हनि खे मूं चयो वञी पंहिंजे माउ खे चओ पंहिंजे भेणुनि खे चओ पंहिंजी दादियुनि खे चओ पंहिंजी नानियुनि खे चओ त हिननि ग़दार वतन चोर बेईमान लुटेरनि खे वोट न ॾियो इन्हनि खे अचो त नेकारी ॾियूं ॿारनि खे अचो नौजवाननि खे ॿुधायूं 65% ताईं आयो 65% आबादी जो ताईं आयो हिते फ़ैसिलो थियो पियो आमरस हिकिड़े पासे मूंखे हिकिड़ो दोस्त मिलियो टियों जेको मुखालफ़त सां गॾु कैंपेन कंदो चई जिते वक़्त ते विया आहियूं हुननि जा हिमायती आहे हुननि खे चयूं त वञी शहनशाह खे चुनंदा वोट ॾियो यानी वोटरनि हुननि खे चयो त तव्हां हुननि खे चुनंदा ॾियो उन करे माहौल पंहिंजो ठहियो पियो आहे नौजवानो वोट तव्हांजो आहे हू भिकाणा घोड़ा बेबाणा सवार जंहिंते ॿिया सवार था थियनि चङो जो दवा छांटी थी पोइ हली पवनि ग़रीब औरत अॻियां अचो पोलिंगूं संभालियो नौजवानो मूंखे चवनि साईं पोलिंगूं मूंखे उन मामला अचो साईं वर्क न कर पंहिंजी पोलिंगूं संभाल तोखां अॻे बि कई दफ़ा पोलिंगुनि ते ऐं कई 18 वोट तोखे हारायो आहे तो हाणे 18 खे त पुॼी पवंदासूं पर ॾिठल वोटूं पोलिंगुनि ते बेईमानी करण लाइ नौजवान सभु ज़िम्मेदारी खणो पोलिंग खे ॾिसो वोट 65% तव्हांजो आहे ऐं चोर जेके आहिनि उन्हनि खे विच मां वठो जेको पोलिंग अची चए त पोड़ी आहे हिन सां गॾु आऊं को वॾेरो पोलिंग में भिड़ण जी करे थोरी दर तां मोटायो अंदरि न असांजे पोलिंगुनि में अक्सर मक़ामी छोटू वॾेरा पोलिंगुनि में अंदरि बीहंदा आहिनि ऐं हुननि जूं ज़ालूं वरी अंदरि कुर्सी रखी वेंदियूं आहिनि पर जूं कुर्सियूं मुस्लाए ॾिजो ऐं हिननि खे चयो त बेकारी ॿाहिरि कढो चए था तव्हांजो चङो मुड़ुसु आहियां चई सुभाणे ॻाल्हाइसां हा अॼु निकिर पोलिंगुनि ते वोट ॾियण खां पोइ का बि औरत बीहे ही झुट कंदियूं बीहे बि प्यारे अंदरि वेही
जेका अंदर इंजन के टपणदा हाण हणदा ऐं असांजा के कमीना या बेकाऊ माल एपीओस उनके पंज पंज फाड़े ॾींदा ऐं ठपा हणंदा हर हिक के चेक करियो जेको चवंदो फलाणी पर्ची आई आहे नालो वठो ऐं चओ त न इहो कोन्हे वरी वरी हुन फोटू ॾिसो जेको एपीओ वटि लिस्ट हूंदी आहे फोटू में आहे औरत 20 मायूं मैरापुर जी पोलिंग में 4 मायूं पंजाब बैच में अरे 2000 वोट विझाई अरे बेमानो ये इलेक्शन खटींदा उन करे सब वरी वरी स्टेशन ते ये दांदिलियूं कंदा असां वियासूं उते मंगल मुंहिंजा 8 दोस्त रत गाड़ी में निकिता गाड़ी भॼी निकितियूं ही त रस्तो 100 साल जो रदे ते खून जी होली कढी हुआ कॾहिं ख़बर पइजी वञे उन करे पोलिंग ते जंहिं पड़े बदमाशी कई आहे नौजवान बीच में वठनि इंशाल्लाह फोर्स असीं घुराईंदासूं ऐं हू जरूरत कोन कंदा इंशाल्लाह पर वोट ॾियो पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां बीहो ॿिया वरी वोटर वञनि 50 पोलिंग जे ॿाहिरां बीठा छो 6 बजे 5 बजे 3 बजे ईरान ऐसी थपाना मुख्तलिफ जाएंगे वो चूड़ीना हर पोलिंग में ये को हेलो नौजवान जो हुजूम एक एक जाए थे पंजाब बियो और इसु ने इके ना चोरी कर उन करे मुझे खबर आ असांजा जेका ये ता ऑफिसर रखया भाड़िया पैसा ने बेकाऊ डीआरओ है आरो जजेस छो ने रखियो अंदर पर फौजी ने बीठा जो देव ने कवन जो ने बीठान असी समझूंगा ये इलेक्शन में बीठो असा खबर आ कि शफाफ इलेक्शन जो निजाम ना है सभी के इलेक्शन में ऐसो न तोड़ू वठन न तोड़ू वने आई इंसाफ सा नदियों पर मोलन नतीजा तब्दील कंदा पर उन दे बावजूद भी छो तो पहले मुल्क के निजाम ने के दुरुस्त पाठ करनासु अवामी ताकत के जरिए अवामी वोट के जरिए इलेक्शन में भी एनर्जी घटेला सूबाई घटेला तो अपनी पोलिंग को संभालो इंशाल्लाह ये सारे दोस्त बैठा ये फाड़ो मुझे साथ भाई वोट ऑफिसर तालीम खाते जो वोट उस्तादन जा वोट घुराए ऐं पाण लिखी करी छॾी डीसीए के डीआरओ के शिकायत नहीं डीआरओ बने जे पासे अरे बाबा हिसाब कदे केड़े तो उस्तादन के वोट मिलो केड़ो न मिलो उन करे डीआरओ भाड़ियो थियो असांजा एजुकेशन ऑफिसर करप्ट ऑफिसर भाड़िया थिया पर उन्हनि खे ॿुधाए छॾियूं हितां जो नौजवान ऐं सिंध जो हितां सकरन ऐं काज़ीम जो नौजवान कोन भाड़ियो थियो आहे तव्हांखे घर पढ़ाईंदासीं इंशाल्लाह असांखे मौक़ो मिलियो तव्हां सभिनी खे ॾिसी रहंदासूं इंशाल्लाह जिन जिन ग़लतियूं कया आहिनि उनखे न छॾींदासूं ज़िंदगी भर न विढ़ंदासूं हथ सां न विढ़ंदासूं कानूनी वेड़ कंदासूं असां चाहियूं था मुल्क जो निजाम पुरम नमूने से तब्दील थे बेहतर थे इलेक्शन निजाम क्या था खत्म करे छो जहां में शफाफ करो शफाफ पाकिस्तान न करे सके इलेक्शन निजाम में खत्म थी दो माण्हू जो पैसा असां जड़ा भाई माण्हू एक पुरम सियासत के जरिए वोट के जरिए तब्दीली चाहिए था उन्हनि जे करे इन्हनि बेईमान ऑफिसरनि या लिखल असांखे नथा चिंतन असांखे कहिड़ो रस्तो थो बाक़ी बचे छा हथ खणूं बंदूकूं खणूं छा सभु मिलंदा असां जाली मैंडेट ते अवामी नुमाइंदा असांखे मारे रखे थो मूंखे ॿिनि इलेक्शन में हथ सां रोकियो अथव पर असां छो त अदम रसूल जा पैरोकार आहियूं तव्हांखे चऊं था रस्तो इहो वठो सभिनी माण्हुनि खे वञी चओ त बाबा 5 साल नाम करने जे बजाय अचो ही अमानतदार के ॾियो ही मुल्क दुश्मन सिर्फ दुश्मन ऐं बेईमाननि खां हक़ पूरे वठो
छो त मुल्क खे सुधारण पंहिंजो मुल्क आहे, पंहिंजो सूबो आहे, इनखे सुधारींदासीं। हिननि ट्राए सिंध खे पट करे छॾियो आहे, असांखे इक़्तिदार मिलियो त इंशाअल्लाह इनखे संभालींदासीं, नए सिरे दावत कंदासीं ऐं कड़ो एहतिसाब कंदासीं। ऑफिसर खां वठी सियासतदान जी मिल्कियतूं पूरे ग़रीबनि जी आवाज़ कंदासीं। इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे वो मुस्तहिक माण्हुनि खे मिलंदो, असांखे इक़्तिदार हूंदो, इंशाअल्लाह उहो वधंदो, घटि कोन थींदो। अॻे खां इनकम सपोर्ट प्रोग्राम भेणो वधंदो। बाक़ी ॿियो जेको इन्हनि जो सिस्टम हीअ कनि था, मेरिट जी हड़ताल कनि था, एलएच खे ख़तमु करे छॾियो अथनि, नौकरियुनि ते बेकाल माल वॾेरा वठिजनि था, को असिस्टेंट मुखियाकारी ते, को टाउन ऑफिसर ते, को ॿियनि ते, को किथे नौकरियुनि ते घणा बिकिजी विया। उन करे इन निज़ाम खे पाण दुरुस्त करणु चाहियूं। एलियत ऐं ईमानदारी जो निज़ाम जंहिंजो असांजो हुनरमंद औरतुनि जा लखनि जी तइदाद में हुननि जे लाइ असीं ज़रिया ठाहींदासीं, हुननि जूं नौकरियूं आणींदासीं त जीअं हू अॻिते वधनि पंहिंजे पेरनि ते बीहनि, हू हुनर अहिड़ो कनि जंहिंमें हू पाण हज़ारे लखे कमाइण जूं अहल कनि। शागिर्द इंशाअल्लाह जेको मेरिट ख़तमु कयल आहे इनखे मेरिट जी बहाली कराईंदासीं। डोमिसाइल जंहिंजी हिननि शर्त ख़तमु कई आहे, असीं वापसि पुराणे कानून तहत डोमिसाइल खे वापसि आणण लाइ कोशिशि कंदासीं। जेकॾहिं इहा असांखे तव्हांजे तवसुत सां असांखे इहो को मौक़ो मिलियो ऐं नुमाइंदगी मिली, जेका बि नुमाइंदगी मिली, इंशाअल्लाह उहा तव्हांजो बुनियादी ख़िदमत कंदासीं। हीउ जेको टाउन कम्युनिटी यूनियन काउंसिल ते जेका करप्शन थिए थी उहा ॿुड़ी ते आणींदासीं। हर हिकु पैसो अमानतदार वांगुरु तव्हांखे ख़र्च कंदासीं। जेको नेकाल जो निज़ाम सिंध में न आहे, उनजो सॼो नेकाल जो निज़ाम सामूंड ऐं गजा जे तरफ़ कंदासीं। ही शहरनि में जेको पाणी जो ऐं नेकाल जो निज़ाम दुरुस्त न आहे, इनखे ठीकु कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि जेका तरक़ियाती फंडिंग आहे, उन में इन्हनि हरामनि कमीशन खोरनि वारियूं कमीशनूं कोन थींदियूं ऐं बहितर कम थींदा। जीअं साईंदान जे वक़्त जो स्कूल अञा ताईं बीचार ॿियनि जा जेके पोट आया अथनि उहे रोज़गार न वञनि। इंशाअल्लाह स्कूल इस्पतालूं सही नमूने सां फंक्शन कंदियूं, शाखूं पुछड़ी कंदियूं पाणी ऐं मुंड ते जेके खाइनि था पाणी उन्हनि खां फुरींदासीं। उनजे करे सॼे निज़ाम खे दुरुस्त कंदासीं। हीअ जेके रिश्वत वठंदा ऑफिसर तव्हांजे कमनि ते, तव्हां पंहिंजे पीउ जो खातो मोटायो, तव्हां खां पैसा वठनि, इन्हनि सभिनी खे ठीकु कंदासीं त शहरी सिविल सोसाइटी अहिड़ी तामीर बणाईंदासीं जेका मौज़ूब हूंदी। असीं सिंध कहिड़ी था चाहियूं? असां नंढे हूंदे खां ॿुधूं पाकिस्तान 3 दर्जे जो मुल्क आहे, 3 दुनिया जो मुल्क आहे। असांखे सिंध अमेरिका जहिड़ी तरक़ी याफ़्ता, इंग्लैंड जहिड़ी तरक़ी याफ़्ता, स्विट्जरलैंड जहिड़ी तरक़ी याफ़्ता, ऑस्ट्रेलिया जहिड़ी तरक़ी याफ़्ता असांजो अहल माण्हू, अहल सिंधी ऐं ईमानदार सिंधी तामीर थींदी आहे। ही सभु उते जिते कानून जी हुकुमरानी आहे, जिते ईमानदारी आहे, उते तरक़ी थींदी आहे। उन करे असां तव्हांखां वोट पंहिंजी वतन दोस्ती, इंसाफ़ ऐं ईमानदारी वारा गुरू जेका हिन सियासत में ना पैदा, तव्हां असांखे वोट ॾियो। इंशाअल्लाह तव्हांजी नुमाइंदगी थींदी, सिंध जी नुमाइंदगी थींदी ऐं पाकिस्तान खे लुटींदड़नि जो इंसाफ़ थींदो, उनजी तामीर थींदी। इन करे आउं मुंहिंजे ख़्याल घणी शयूं करायोसि या किरा हलियोसि, पर यकीनन तव्हां बि असां मोहबत था कयो, ऐं तव्हां ओतिरी मोहबत थो कयो। शायदि हिकिड़े कम कयो तयारी वठो, इलेक्शन आहे, इनकलाब आहे। इनकलाब कहिड़ो आहे? जेको ग़रीब नौजवान आणीनि पिया हिते काइम पैसे करप्ट अमरा, करप्ट ठेकेदार ऐं करप्ट ज़मीनदारनि जे ख़िलाफ़
यो तबक़ाती इन्क़लाब पा क़ौमी इन्क़लाब पा ऐं पाण इंशाअल्लाह यो पंहिंजे वोट जे ज़रिए हासिल कंदासीं। हाणे ॿ टे नारा हणंदुसि जवाब ॾींदो। नाराए सिंध, नाराए सिंध, नाराए 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 सिंध। ठप्पो लॻंदो, ठप्पो लॻंदा ॿई ठप्पा। अस्सलाम वालेकुम जी। करो शेर फरमाइश दे ज़ियो ने किताब के साईं शेर ॿुधायो। एक मैं बात जरूर कहूंगा, मैं शुक्रगुजार हूं जो हमारे भाई हैं शहर के या गांव के, लेकिन उर्दू बोलने वाले, पंजाबी बोलने वाले मुझे भर भर के वोट देते हैं, मुझे पोलिंग जिताते हैं। वो पीपलों ने जहर उगला, मेरे खिलाफ जहर उगला, नस्ल परिस्थिति का और दूसरा, लेकिन वो जो मुझे जानते थे उन्होंने औरों को बताया और सबने जो है मुझे भरपूर वोट दिए। मैं निहायत शुक्रगुजार हूं और मुझे उम्मीद है कि ये वडेराशाही जो जुल्म की तरह होती है, जो आपको जकड़े रहते हैं, हम आपकी जो आजादी और इंसाफ के लिए कर रहे हैं, आप हमारा इस मरतबा भरपूर साथ देंगे और हमें वोट देके कामयाब करेंगे और 80% 90% वोट देके कामयाब करेंगे इंशाअल्लाह। असां जेको अॻे आयो जेको पोइ आयो असांखे फर्क़ु नथो पए। हर माण्हू जेको सिंध वतन में रहे थो, सिंध वतन खे पंहिंजो सम्झे थो ऐं उनजो दिफ़ा करे थो। जो भी इस मादरे वतन का दिफा करता है, कौन सी जबान बोलता है, ये मेरा सवाल नहीं है, उसके आबा अजदाद से लेकर आएगी और वो जुबानें हमें भी प्यारी हैं, हमें भी अच्छी लगती हैं, जो भी बदतमीजी होती है। लेकिन हम ये कहते हैं कि माजी में जो बंटवारे की जो लाइन खींची गई थी और खून खराबा किया गया था, उसको उससे आप अलहदगी इख्तियार करें और हम जो इंसाफ ईमानदारी की तरह चल रहे हैं, हमारी जमातों में आए, साथ काम करें, हमें वोट दें। इंशाल्लाह हम आपकी ईमानदारी से खिदमत करेंगे और ये जान वोटरों से जान छुड़वाएंगे। खुदा हाफिज़ करना चाहूं तो हितां वञो पिया, सॼी महिनत कई थो, हाणे वो ठगी थियण खां बचायो, ठगी थियण खां बचायो। इलेक्शन तव्हां जी आहे, इंशाअल्लाह पंहिंजी आहे, इलेक्शन थी चुकी आहे पंहिंजी। वो सरकारी अमलदार अचे न पोलिंग ते, नौकरी पेशा सभिनी खां मुसोल वॾे जो चयो उन्हनि खे टिका कढी करे ॾिजो, हाणे ताईं बि आया हो हिते। जो आज साहिब मसनद है कल नहीं होंगे, किराएदार है, जाती मकान थोड़ी है, ये हमेशा नहीं रहना है। तो उनके इजाजत वठा दो, वरी हिकु दफ़ा नारा हणण सां ऐं नौजवाननि खे ख़ुसूसी तौर ते चवां थो पंहिंजा 100 वोट सुबुह जो अची वोट कराए वञो ऐं पोइ हिकु पोलिंग जे अॻियां बीही रहो।
ही मैंडेट चोराइण न ॾियो। इंशाअल्लाह ये इब्तिदा गाज़ी अहमद सकरण खां थींदी। जेकर असांखे नुमाइंदगी मिली तव्हांखे इस्लामाबाद में नज़र ईंदी, कराची में नज़र ईंदी। इन्हनि पुराणनि भाॼनि वांगुरु बात में मुंग कोन्हे। इन करे तव्हां मिली चुकी आहे जे चोरायूं चोराईंदा त असांखे कहिड़ो फर्क़ु पए। अगर मैं हारूंगा तो मैं एक फर्द हूं, मैं हारूंगा तो सिंध रोएगी और ये जीतेंगे तो भी सिंध रोएगी। ये सिंध की तकलीफ पड़ेगी। उन करे पिंपरनि जो अचण सिंध ला नुक़सानकार आहे, तव्हां लाइ नुक़सानकार आहे। पोइ न 5 साल खां मथो वञो त अलाए छा थी वियो। उन करे माण्हुनि खे ॿुधायो अचो हिमायत वठी अचो ऐं तयारी करियो इलेक्शन जी। नारायण सिंह GS